जुडो में जमायत इस्लामी जी सर ते महांगाई खिलाफ शटरबंद हड़ताल। जुडो में महांगाई ऐं बिजली की क़ीमतुनि में वाधे खिलाफ शहरी रोडनि ते निकिरी आया। अमीर जमायत इस्लामी सिराजुल हक मेमन जी सर ते इस्लाम कोर्ट में मुकम्मल शटरबंद हड़ताल एहतजाज। जुडो वापारियुनि महांगाई खिलाफ जमायत जे सॾ खे वरनाए पंहिंजो कारोबार मुकम्मल बंदि रखियो। महांगाई ग़रीब माण्हुनि जो जीअण झंझाल करे छॾियो आहे। जमायत इस्लामी जुडो में ॾींहुं ब ॾींहुं वधंदड़ महांगाई सबबि ग़रीब ऐं पुरत माण्हू ख़ुदकुशियूं करण ते मजबूर आहिनि। महांगाई खे कंट्रोल न कयो वियो त मुल्क में ॾोहनि जी वारदातुनि में इज़ाफ़ो अची वेंदो, ग़रीब जो ज़िंदा रहणु मुश्किल थी वेंदो। एहतजाज। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन। अॼु असीं एहतजाज कयो शहर जे अंदरि जुडे जे अंदरि ताकी गुरबत जे लाइ, महंगाई जे लाइ, बिजली जे लाइ तमामु परेशान शहरी आहिनि ऐं तमामु परेशान आहिनि। असां चाहियूं त सभु गॾिजी मुल्क जे लाइ ख़ुशहाली क़ाइमु करियूं, ख़ुशहाली बहाली करियूं। हर अचण वारे माण्हू तक तमामु परेशान MP में को असांजो कोन पियो ॾिसे छा पियो थिए शहर में। माण्हू हड़ताल करे बुखनि, अॻे बुख लॻी पई वरी बि हड़ताल लॻी पई। असांखे कुझु न कुझु मुल्क जे लाइ आवाम खे करिणो पवंदो। आवाम खे छा कंदी वेचारे एस्टेब्लिशमेंट खे करिणो पवंदो। एस्टेब्लिशमेंट बि हथ विझण लाइ तयारु कोन्हे। मुल्क जा लुटेरा अचनि था, खाए पी मौज करे सभु वञनि पिया, ॾिसनि कोन था ग़रीब किथे पुॼी आहे। असां ते एस्टेब्लिशमेंट जेके चोरनि जी हुकूमत मुसलत कई, उन्हनि पैसा ठाही सभु रवाना थी विया। जेको असल हुकूमत करण वारा उन्हनि खे हुकूमत कोन था ॾियनि, जेके मुल्क खे सुधारण वारा उन्हनि खे हुकूमत कोन था ॾियनि। असीं चऊं था हुकूमत एस्टेब्लिशमेंट खे, जेको माण्हू हुकूमत सुठी करणु चाहे थो उनखे खणी अचनि, उन्हनि खे आज़ादु करनि ऐं उन्हनि खे हुकूमत ॾी जाए ताकी पाकिस्तान तरक्की करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मैं सबसे पहले एहलियान शहर जुडो का जो है वो बहुत शुक्रिया अदा करता हूँ कि आज उन्होंने मुकम्मल तौर पर शटर डाउन हड़ताल की जमात इस्लामी की अपील पर, और बड़े पैमाने पर जो है वो जमात इस्लामी के एहतजाज में शरीक हुए। क्योंकि जो आज का मसला था वो कोई जमात इस्लामी एक तंजीम का मसला नहीं था, एक आम आदमी का मसला था। अगर बिजली महंगी है तो एक आम आदमी परेशान है, अगर पेट्रोल महंगा हो रहा है तो एक आम आदमी परेशान है, अगर दीगर चीज़ें जो घरेलू इस्तेमाल में आटा, चीनी, पत्ती, जो भी चीज़ें जो घरेलू इस्तेमाल में हो रही हैं वो भी आम आदमी परेशान हो रहा है। तो ये आम आदमी की आवाज़ थी। और मैं इस अहलियान शहर जुडो और इसकी आवाम को ये बताना चाहता हूँ कि हकूक़ खुद नहीं मिलते, हकूक़ छीनने पड़ते हैं, और हकूक़ छीन के ही मिलते हैं, और जद्दोजहद करने से ही आपको चीज़ें मिलेंगी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।